अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाक फ़ौज हर क़ीमत ते मादरे वतन जी इज़त वक़ार ऐं सालमियत जो दिफ़ा कंदी। भारतीय फ़ौज खे कंहिं बि मुहिम या आगराहीअ जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। पाक फ़ौज सिपा सालार जो ऐलान। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा LOC जे अॻियनि मोर्चनि जो दौरो करे भारतीय अॻुराइनि बाबति ब्रीफिंग वरिती ऐं ड्यूटीअ ते मौजूदु ऑफिसर्स ऐं जवाननि जी हौसले जी तारीफ़ कई। हाणे को बि बहानो न हलंदो, वज़ीरनि ऐं वज़ारतुनि खे कारकर्दगी ॾेखारणी पवंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ी वज़ीरनि खे कारकर्दगी बहितर बणाइण जी हिदायत कंदे चयो आहे त अरिड़हीं आईनी तरमीम सबबि सूबनि ऐं वफ़ाक़ विच में कुझु मसाइला आहिनि। फ़ैसिलो अवाम खे करणो आहे त असां दुरुस्त कम कया आहिनि या न। हिन सौगात खे पाकिस्तान ते मढ़ण लाइ कुझु माण्हुनि महिनत बि कई ऐं बदनामी बि कमाई। नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ वज़ीर आज़म जे बयान ते पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त उन खे ॾिसी ऐं ॿुधी इंसान दंग रहिजी वञे थो, वधीक कुझु नथी चई सघां। भारतीय फ़ौज जो अमन ते ॿीहर वार। LOC ते फायरबंदीअ जी भञ कड़ी। ततापानी ऐं जंदरोट सेक्टर ते शहरी आबादीअ खे निशानो बणायो वियो। फायरिंग में पीरसन औरत शहीद, 3 शहरी ज़ख़्मी। पाक फ़ौज जी भरपूर जवाबी कार्रवाई ऐं चौकियुनि खे निशानो बणाइण बैदि भारतीय बंदूकूं ख़ामोश थी वयूं। सिक्योरिटी फोर्सिस जी बलोचिस्तान जे आवारान वारे इलाइक़े में कार्रवाई। 10 दहशतगर्द मारिजी विया, वॾे तादाद में हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतलाहनि ते कार्रवाई कई। मारिजी वियल दहशतगर्द 20 सेप्टेंबर ते सिक्योरिटी फोर्सिस ते थियल हमले में मुलविस हुया। वफ़ाक़ी काबीना 6हीं आदमशुमारीअ बाबति वज़ारती कमेटीअ जी रिपोर्ट मंज़ूर करे वरिती। ॿीहर आदमशुमारी कराइण बाबति MQM जो मुतालबो रद्द। आदमशुमारीअ जा नतीजा जारी करण वारो मामिलो गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में रखण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त निजी दौरे ते परॾे वियुसि त इस्तीफ़ा ऐं क़यादत सां इख़्तिलाफ़नि जी वावेला कई वई। कुझु माण्हुनि मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ ॻाल्हायो। पार्टीअ जे हुकुम ते इस्तीफ़ाऊं क़यादत वटि जमा कराए छॾियूं आहिनि। शहीद बेनज़ीर जी वरसी खुलियल जॻह ते थींदी, किरोना बंदि जॻहियुनि ते फैलिजंदी आहे। MQM अॻवान ख्वाजा इज़हार चयो आहे त पीपुल्स पार्टी लाड़काणे खे मुंहिंजो दड़ो ऐं कराचीअ खे हड़प्पा बणाए छॾियो आहे। विकेट जे ॿिन्ही पासनि खां खेॾंदड़ पीपुल्स पार्टी सिंध जे अवाम खे बेवकूफ़ बणाए रही आहे। कराचीअ में जेके बि मसाइला आहिनि, सभिनी जी ज़िम्मेवार सिंध सरकार आहे। सिंध असेंबलीअ में सूबे खे गैस बंदि थियण वारे मामले ते ॻाल्हाइण दौरान हुकूमत ऐं अपोज़िशन मेंबर्स विच में झड़पूं। हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ियूं ऐं ऐवान मछी मार्केट बणिजी वियो। इम्तियाज़ शेख चयो आहे त वफ़ाक़ सिंध खे गैस न ॾेई आइन जा बखिया उड़ेड़े छॾिया आहिनि। सिंध जे अवाम खां वोट न ॾियण जो बदिलो वरितो पियो वञे। एतिरो ज़ुल्म कयो जेतिरो सुभाणे तव्हां बर्दाश्त बि करे सघो। नून लीग अॻवान राना सनाउल्ला चयो आहे त हुकूमत इंतकाम में किरियल हरकतुनि ते लही आई आहे ऐं मुखालिफ़नि जे घरनि जो तक़दुस पामाल करे रही आहे। शरीफ़ ख़ानदान जी औरतुनि खे बि इश्तिहारी करार ॾियारियो पियो वञे। बलोच स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन जी साबिक़ा चेयरपर्सन ऐं बलोच तहरीक जी रहनुमा करीमा बलोच जी कैनेडा में गुमशुदगीअ खां पोइ संदसि लाश मिलियो, जेका BSO आज़ाद जी सरगर्म कारकुन पिणु हुई। न्यू कराची सभा सिनेमा कंपनीअ जो बॉयलर फाटण सां कंपनीअ जी छित किरी पई, जंहिं जे नतीजे में 6 ॼणा फौत ऐं 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। नवाब शाह शहीद बेनज़ीर भुट्टो जी 13हीं वरसीअ जे हवाले सां पीपुल्स लायरस फोरम जो इजलास गुलाम शबीर ज़रदारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में डिस्ट्रिक्ट बार लाइब्रेरीअ में थी गुज़रियो, जंहिं में शहर जे मुअज़्ज़िज़ीन ऐं सियासी समाजी अॻुवाननि पिणु शिरकत कई। सिहत खातो नौशरफ़ फ़िरोज़ 2012 में भर्ती कयल ग्रेड 1 खां 9 जे 74 मुलाज़िमनि खे जाली भर्ती ॼाणाए बरतरफ़ कयो वियो। अहिड़ो लेटर DG हेल्थ पारां जारी थियण बैदि DHO नौशरफ़ फ़िरोज़ मुलाज़िमनि खे जाली करार ॾेई बरतरफ़ करण जो ऑर्डर जारी करे छॾियो। ॿिए पासे ॼाणायल जाली भर्तियूं करण ते नौशरफ़ फ़िरोज़ जे अॻूणे DHO डॉक्टर अली गोहर डायरीअ समेत सिहत ऐं ट्रेज़रीअ जे 9 ऑफिसरनि ख़िलाफ़ रेफरेंस नेब में हलंदड़ आहे। बरतरफ़ कयल मुलाज़िमनि खे हिन वक़्त ताईं खयल पघारूं डिप्टी कमिश्नर नौशरफ़ फ़िरोज़ जी मारफत वापसि कराइण जो बि हुकुम जारी कयो वियो आहे। डिस्ट्रिक्ट नौशरफ़ फ़िरोज़ पुलिस SHO बिरिया सिटी कुर्बान कलोड़ो ऐं पुलिस जी वॾी कार्रवाई। क़त्ल ऐं दहशतगर्दीअ में मुलविस 2 जवाबदारनि खे क़त्ल में थींदड़ असले समेत गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार समीउल्ला कलोड़ो जे कब्ज़े मां 1 किलाशनकोफ ऐं राउंड ऐं जॾहिं त मिस्किन कलोड़े जे कब्ज़े मां
बैरियर बंदूक ऐं कारतूस बरामद करे मथनि केस दाख़िल कयो वियो। ऐं जॾहिं त CIA इंचार्ज यार मोहम्मद रिंद ऐं पुलिस स्टाफ क़त्ल ऐं दहशतगर्दीअ में मुलविस ॿिनि जवाबदारनि मोमिन कलोड़ो ऐं कुदरतुल्ला राजा कलोड़ो खे क़त्ल में इस्तेमालु थींदड़ हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।